सामू वेठो हुजी तोखे ॾिसंदो रहा, तोखे तकंदो रहा, मिठा ॾिसंदो रहा, तोखे तकंदो रहा, मिठा ॾिसंदो रहा। हलिया हलिया एक बार हलिया, हलिया हलिया एक बार हलिया, सोना तोखे कहिड़ी ख़बर, मिठा तोखे कहिड़ी ख़बर, सोना तोखे। SK TV चैनल में तव्हां सभिनी दर्शकनि जो स्वागत आहे। हिन वक़्तु मां आहियां दिल्लीअ में ऐं तव्हांखे हिकु वॾी शख़्सियत सां मुलाक़ात कराए रहियो आहियां। असां सां गॾु अॼु आहिनि स्टूडियो जे अंदरि दिल्लीअ में अजय मुकेश, जेके हिकु रॉक स्टार आहिनि। उहो दिल्ली आयल आहिनि, असां बि दिल्लीअ में आहियूं, त हिकु मुलाक़ात उन्हनि सां कराए रहिया आहियूं। अजय मुकेश जी, तव्हां सॼो स्वागत आहे। सभिनी दर्शकनि खे जय झूलेलाल ऐं सभिनी खे ढेर सारो प्यार। सिंगर अजय मुकेश ऐं मध्य प्रदेश जे पारां। अजय जी, तव्हां 2 ॾींहंनि खां वठी दिल्लीअ में आहियो। इहो जेको हिकु वॾो फंक्शन थियण वारो हिते पंजाबी बाग में 28 तारीख़ जो चेटीचंड जो, तव्हांखे हितां जो माहौल ऐं हितां जो प्रोग्राम कीअं लॻिया, उन जे बारे में थोरो दर्शकनि खे ॿुधाईंदा। लख थोराई तो आहियां मां कि दिल्ली पंजाबी बाग सिंधी रॉयल क्लब ऐं जागृति सभा जे मुंहिंजे मथां विश्वास ॾेखारे ऐं हीउ वॾो प्रोग्राम जिते 5 खां 10 हज़ार सिंधी पब्लिक हूंदी आहे ऐं मेले जो आनंद वठंदा आहियूं। सिंधी नओं साल चेटीचंड जे निमित इहो प्रोग्राम आयोजन थी रहियो हुयो। उन में तमामु सुठी सुठी ॻाल्हियूं सिंधियत जे लाइ, सिंधी लिटरेचर, सिंधी ॿारनि खे कॉम्पिटिशन, असांजो सिंधी साहित्य छा आहे, इतिहास छा आहे, म्यूज़िक छा आहे, उन जे बारे में ॿारनि खे नॉलेज थिए, जानकारी थिए ऐं असांजे सिंधी भाषा खे अञा वाधारो मिले। उन जे लाइ इहे समाज, सिंधी समाज हर शहर में हिन प्रकार जा प्रोग्राम करे रहिया आहिनि ऐं असां उन जो हिसो आहियूं, उन जो पार्ट थींदा आहियूं, उते वञी पंहिंजो प्रोग्राम ॾींदा आहियूं। त असांजे लाइ बि ख़ुशकिस्मती आहे जो हिते आया आहियूं। ऐं अजय जी, कल्ह तव्हांजो असां प्रोग्राम ॾिठो ऐं इहो बि ॾिठो कि तव्हांजे गाननि ते, तव्हांजे संगीत ते ॾाढी दर्शक ॾाढो झूमी रहिया हुआ, नची रहिया आहे। तव्हां हिकु हिंदुस्तान में सिंधी समाज जा उभरंदड़ रॉक स्टार आहियो। तव्हां दर्शकनि खे ॿुधाईंदव कि हीअ जर्नी तव्हांजी कॾहिं खां ऐं कीअं चालू थी? जर्नी त काफ़ी पुराणी आहे, पर मां एॾो पुराणो तव्हांखे न वठी वेंदुसि। बसि मुंहिंजो उद्देश्य इहो आहे कि असां घर घर ताईं सिंधियत पहुचायूं, जेका असांजी सिंधी भाषा काॾे विञाइजी वई आहे, विलुप्त थी वई आहे इन आडंबरनि में, ॾेखावनि में। त मां इहो ई चाहींदो आहियां कि सिंधी भाषा असांजी अमर रहे, सिंधी ॿोली जीवित रहे, घर में ॿारनि खे सिंधी, असां सिंधियत जो इतिहास, असां सिंधी जी कुर्बानी, उहा उन जे बारे में जानकारी असां ॿारनि खे ॾियूं ऐं कंहिं न कंहिं रूप में असां ॿारनि खे मॉडिफिकेशन करे। जीअं हाणे सिंधी असांजो संगीत आहे, ॾाढो पुराणो संगीत आहे, विरासत में ॾेई विया आहिनि असांजा कवि, असांजा साहित्यकार, असांजा लिरिसिस्ट जेके ॾेई विया आहिनि, उनखे असां मॉडिफिकेशन करे ऐं मॉडर्न रूप में ॿारनि ताईं असां पहुचायूं था। त कंहिं न कंहिं नमूने ॿारनि ते कननि में सिंधी आवाज़, सिंधी गीत गूंजनि था, सिंधी नाटकनि में ॿार भाग वठनि था। त इन बहाने हर इहे मेला सिंधियुनि जा लॻंदा रहंदा ऐं ॿारनि खे असां पंहिंजी सिंधियत सां रूबरू कराईंदा रहंदासीं। अजय जी, मुंहिंजो तव्हां सां सुवालु इहो आहे, तव्हांजी इहा जर्नी कॾहिं खां शुरू थी आहे? तव्हां घणनि सालनि खां रॉक स्टार जे रूप में हिते मंचनि ते अचो था पिया? उहो थोरो उन जे मथां जानकारी। मूंखे 25 साल थी विया आहिनि सिंगिंग प्रोफेशन में ईंदे। ऑर्केस्ट्रा कंदा हुआसीं, पहले भजन संध्या कंदा हुआसीं ऐं फुल प्रोफेशनल मां 6 सालनि खां थियो आहियां। दुकान धंधा दाड़ी सभु पासीरा करे ऐं इन फील्ड में मां पूरे 6 सालनि खां 2016 खां इन फील्ड में
आयो आहियां ऐं सिंधियत लाइ जेको बि मूंसां थी सघंदो आजीवन जेसि ताईं साह आहे तेसि ताईं मां सिंधियत लाइ कमु कंदो रहंदुसि ऐं ॻाईंदो रहंदुसि ऐं तव्हां सां ईअं ई मिलंदो रहंदुसि, मुलाक़ात कंदो रहंदुसि। अजय जी, मुंहिंजो तव्हां सां हिकु सुवालु आहे कि तव्हां हिकु ज़ोरदार रॉक स्टार जे रूप में उभरी रहिया आहियो। तव्हां दर्शकनि खे ॿुधाईंदा कि तव्हां किथां संगीत जी शिक्षा वठी आहे, तव्हांजा केरु गुरू आहिनि? संगीत जी मां शिक्षा कॾहिं न वरिती आहे। मूं में जीअं नंढपण खां म्यूज़िक पाण ई हुयो। चवंदा आहिनि न, गॉड गिफ्ट आहे, ईश्वरीय देन आहे, साईं जी माता सरस्वती जी कृपा आहे ऐं बसि तव्हांजे साम्हूं अॼु वेठो आहियां ईअं। मां दर्शकनि खे ॿुधाए रहियो आहियां कि अजय मुकेश जी इंदौर निवासी आहिनि ऐं उहो असांजे सिंधी समाज जा उभरंदा सितारा आहिनि। इन्हनि घणनि ई सिंधी पिक्चरुनि में बि गाना गीत ॻाया आहिनि ऐं संगीत ॾिनो आहे ऐं या ॾींहों ॾींहुं इहे अॻिते वधनि। SK TV चैनल इन्हनि खे शुभकामनाऊं ॾेई रही आहे कि उहो दिन दुनी रात चौगुनी तरक़ी करे ऐं सिंधियत जी ईअं ई प्रचार कंदा रहनि। मां आख़िर में इहो ई चाहींदुमि कि असांजे दर्शकनि लाइ अजय मुकेश जी 2 लाइनूं पंहिंजे संगीत जे रूप में, गाने जे रूप में ॻाए करे ख़ुशि कंदा असांजे दर्शकनि खे। सब कुछ छॾे तूं आए पंहिंजे वतन जे ख़ातिर, सब कुछ छॾे तूं आए पंहिंजे वतन जे ख़ातिर, लेकिन तो साण आंदी, लेकिन तो साण आंदी पंहिंजी अबाणी ॿोली, सिंधी अबाणी ॿोली, मिठड़ी अबाणी ॿोली, सिंधी अबाणी ॿोली। जय झूलेलाल ऐं SK TV सभिनी खे दर्शकनि खे दिलि जी गहराइनि सां तमामु घणी घणी वाधायूं ऐं दिलि सां प्यार तव्हां सभिनी खे। धन्यवाद। ये हुआ अजय मुकेश जेके इंदौरी निवासी आहिनि ऐं असांजे सिंधी समाज जा उभरंदा रॉक स्टार। जय झूलेलाल। प्रोग्राम के बारे में लाइक कंदा, शेयर कंदा, सब्सक्राइब कंदा। असां यूट्यूब चैनल, असांजी वेबसाइट SIndiaTV.com सदाई ॾिसंदा रहो। सिंधी कच्छी चैनल SK TV।